मिठड़ा इंदस गोठ आवाजे मिलियो वक्त मिठड़ा इंदस गोठ आवाजे पोशल हयाती हुजे अनिल कुमार रूपाणी चए कलाम पसंद कयो मोहम्मद उमर खानानी गुलाम मुस्तफा जंजी ओस्मान हाले पोटो वडेरो आदम थेबो सिलेक्शन मास्टर साहिब नो थेबो तावन कयो असां तालब शाह सैलानी भोरल शाह बुखारी शहजाद थेबो जेके असां सामू कंपनी में बिठा आहिनि ओ वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा हवा जे गोठा थियो वेंदासी जैसी हयाती हुदा दी प्यारा जैसी हयाती हुदा दी प्यार चक्रण तो काजियो वेंदासी वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा हवा जे गोठा थियो वेंदासी वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा हवा जे गोठा थियो वेंदासी कलाम पसंद कयो शहर मुबारक रिंदमा दिलावर रिंद वडेरो शकूर जमानी का रावल लोड़ी गोट बंगल लिंद का मिस्री मेघवाल जेके असांजे साम्हूं कंपनी में मौजूद आहिनि ऐं गोराड़ी काम करे वञी थींदो आवाज़ दिलड़ी आवाज़ रुआ असां ले जन्नत आवाज़ जुआ आवाज़ दिलड़ी आवाज़ रुआ असां ले जन्नत आवाज़ जुआ वरी बमोती तॾे तुझे तां पाणी जो ढुकड़ो पियो वेंदास जैसी हयाती हुदास प्यारा जैसी हयाती हुदास प्यारा चक्रण तो काजियो वेंदास वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा हवा जे गोठा थियो वेंदास वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा हवा जे गोठा थियो वेंदास कलाम पसंद कयो सिकंदर अली थेबो जेको अदा साहिब ने जानी भाई असांजी पूजा असांजी बंदगी असांजी बचियल बाकी जिंदगी असांजी पूजा असांजी बंदगी असांजी बचियल बाकी जिंदगी हिनल अखियल सां आवाज़ नाले हवा तां सदको कयो वेंदासीं हिनल अखियल सां आवाज़ नाले हवा तां सदको कयो वेंदास जैसी हयाती हुदास प्यारा जैसी हयाती हुदास प्यारा चक्रण तो काजियो वेंदास वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा हवा जे गोठा थियो वेंदास वरी जे वक्त मिलियो को मिठड़ा हवा जे गोठा थियो वेंदास हिन कलाम जो शायर कर्नो रानी खां अफजल थेबो चङो तो